अच्छा हाणे हिन टाइप जो क्वेश्चन कीअं हल थींदो जंहिंमें छेद ॿिया ॿिया आहिनि। सिंपल तव्हां इन्हनि टिनि जी एलसीएम कढंदो 5 8 ऐं 6 जी एलसीएम। हाणे 5 8 ऐं 6 जी एलसीएम कढूं था। ॿिनि जो खोड़ो 5 ते न वेंदो, हिन ते 4 दफ़ा, हिन ते 3 दफ़ा। ॿिनि जो खोड़ो 5 ते न वेंदो, 6 ते 2 दफ़ा, 3 ते न वेंदो। ॿिनि जो खोड़ो 5 ते न वेंदो, हिन ते 1 दफ़ो, 3 ते न वेंदो। 3 जो खोड़ो पढ़ंदासीं, 3 ते 1 दफ़ो वेंदो। 5 जो खोड़ो हिन ते 1 1 1 थी वेंदो। ठीकु आहे, हे मां तव्हांखे वधीक एक्सप्लेन नथो कयां, इहो तव्हां पढ़ी आया आहियो। हाणे हिन जी जेके जुज़ा आया आहिनि उहे आहिनि ॿिॾूं 4 4 ॾूं 8 8 24 ऐं 24 दरमियान 5 घणो थींदो, 5 चौक 20, 2 मथे विया, 5 ॾूं 10 12 120 थी वियो। ठीकु आहे, हे घणो थी वियो 120। हाणे इन्हनि जा खोड़ा पढ़ंदासीं। 5 जो खोड़ो 120 ते घणा दफ़ा वेंदो ॾिसो, मां हिते जेकॾहिं डायरेक्ट पढ़ां, 5 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, हिन ते वेंदो 1 5 5 5 10 20, हेॾे आया हिन ते वेंदो 4 दफ़ा। सो टोटल वेंदो 24 दफ़ा। उहो 24 कंहिंसां मल्टीप्लाए थींदो, मथे सां रूल तव्हां सम्झी आया हो, उहो मथे सां मल्टीप्लाए थींदो आहे। ठीकु आहे, हेठे जो खोड़ो मथे सां ज़रब, या ईअं करे सम्झो जेको हे हूंदो आहे उहो हेठे सां वंड थींदो आहे, मथे सां ज़रब थींदो आहे। ठीकु आहे, 5 जो खोड़ो 120 ते 24 दफ़ा वियो, उहो 24 3 सां ज़रब थींदो। हाणे अचूं था हिते प्लस ॾेई करे। हाणे 8 जो खोड़ो 120 ते पढ़ंदासीं। ॾिसो 1 8 ऐं 8, बाक़ी घणा बची पवंदा 4, उहे हेॾे ईंदा 40 ते घणा दफ़ा 5 दफ़ा। सो टोटल कटे सटे 8 जो खोड़ो 120 ते 15 दफ़ा, उहो 15 कंहिंसां ज़रब थींदो, 6 सां ज़रब थींदो। ठीकु आहे, हाणे वरी ॾिसो हिते विच में, यानी कि हिननि जो हिसाब बि थी वियो। हाणे हिते विच में माइनस आहे, मां माइनस ॾींदुमि। हाणे वरी 6 जो खोड़ो 12 ते 120 ते पढ़ंदासीं। इनफैक्ट 12 ते वेंदो 2 दफ़ा, ऐं जेको आहे सो 0 ते न वेंदो। सो टोटल कटे सटे 20 दफ़ा वेंदो। उहो 20 कंहिंसां मल्टीप्लाए थींदो, 2 सां मल्टीप्लाए थींदो। हाणे हे ज़रब बि छॾाईंदासीं, हीअ ज़रब बि छॾाईंदासीं, ऐं हीअ ज़रब बि छॾाईंदासीं। ठीकु आहे, मां जॻह न आहे इन करे हिते लिखां थो 120 हेठों साॻो। हाणे 24 दरमियान 3, मां हिते मिंट में रफ़्ते जे करे वठां। 4 3 12, हिकु मथे वियो, 2 3 6 ऐं 1 7, इहो थी वेंदो 72 72। विच में प्लस आहे, मां प्लस ॾींदुमि साॻी। हाणे वरी 15 दरमियान 6, 5 6 30, 0 हिते 3 मथे विया, 1 6 ऐं 6 6 ऐं 3 9 90 थी वेंदो। ठीकु आहे, 6 15 90। अच्छा, हाणे उनखां पोइ वरी माइनस आहे, त विच में मां माइनस ॾींदुमि। हाणे 20 दरमियान 2, तव्हां ख़बर आहे, 2 4 ऐं पोयों 0 अची वेंदो, 40 थी वेंदो। हाणे 72 ऐं 90 जेके आहिनि, इहे ॿई प्लस जा आहिनि। सो इहे घणा थी वेंदा, 162 थी वेंदो मुंहिंजे ख़्याल में, 162। ऐं 40 जेके आहिनि सो माइनस जा, हेठां 120 सेम रखंदासीं। हाणे 162 मां 40 कट कंदासीं, घणा बचंदा, 122 आई थिंक बचंदा। 122 डिवाइडेड बाय 120। ठीकु आहे, 2 जो खोड़ो हिन ते घणा दफ़ा वेंदो, 6 दफ़ा ऐं 0 दफ़ो, ऐं हिन ते घणा दफ़ा वेंदो, 6 दफ़ा ऐं 1 दफ़ो। 60 61 भाङे 60, हे तव्हांजो छा आहे, हे तव्हांजो आंसर आहे। ठीकु आहे, आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। त जेकॾहिं इन टाइप जा क्वेश्चन 3 अणपूरो हुजनि, जोड़ कट, पर नॉर्मली एतिरो लंबो ॾींदा न आहिनि। इहा ॻाल्हि ध्यान में रखो त क्वेश्चन में जेका टेस्ट हूंदी आहे, हुन में 1 मिंट में हिकिड़ो क्वेश्चन सॉल्व करणो हूंदो आहे। सो नॉर्मली तव्हांखे हिन टाइप जा क्वेश्चन घणा ॾींदा आहिनि, जंहिंमें छेद सेम हूंदो आहे। या वरी जेकॾहिं हे ॾींदा न, अहिड़ो ॾींदा जंहिंजी जेका एलसीएम आहे उहा नंढी निकिरंदी। जीअं हाणे 120 वॾी हुई, हुन ते खोड़ा अलॻि सां चेक करणा पवनि पिया, त 5 जो खोड़ो घणा दफ़ा वियो। सो अहिड़ो ॾींदा आहिनि जेको मिंट मिंट में कैलकुलेट थींदो वञे।